हिन वक्त सिजावल जुणे जो रेवेन्यू ऑफिस जे आॾो मौजूद आहियूं जिते ॻोठ शरफुद्दीन जलपाणी जे बरसात मुतासिरन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रुकावट विझी रोड बंद कियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो ॻोठ रसूलाबाद जलपाणी ऐं ॻोठ शरफुद्दीन जलपाणी असांजे सिर्फ़ु ॿिनि ॻोठनि जलपाणी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। अॼु ताईं का शइ बि न मिली आहे। असांजा घर टही पिया आहिनि। असांजा जेके माल मवेशी उहे मरी विया आहिनि। हिन वक़्त ताईं कोई बि इंतिज़ामिया वारो असांजी सर्वे करण बि न आयो आहे। 50 सालनि खां वठी हिन महिल ताईं असांजो ॻोठ आहे। 50 सालनि में असांखे 50 सालनि जे अंदरि ई असांखे हिन नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिन वक़्तु जेका सूरत असांजी इहा ई आहे त भई जेको असां वटि हिन महिल ताईं न का शइ राशन मिलियो आहे न कोई टेंट मिलियो आहे। हिन टाइम ते असांजी वावर न कई वई आहे। चेयरमैन साहब सां 8 खां 10 दफ़ा मिली चुका आहियूं। आफ्ताब गोपांग सां मिलण लाइ तयारु कोन्हे। ॿई ॻोठ किरी पिया आहिनि, रसूलाबाद शरफुद्दीन ॻोठ। हिन बार ताईं असां वटि कोई बि न आयो आहे, न चेयरमैन आयो आहे, न वाइस चेयरमैन आयो आहे, न मुख़्तियारकार आयो आहे, न असां वटि AC आयो आहे। असां भॼ कयूं था। असां वटि जो आसिरो हुयो प्रोग्राम असां वटि ईंदासीं, ॾटो ॾियनि पिया तव्हांखे हर शइ ॾींदासीं। असांखे हिन महिल ते 2-3 महीना थी विया आहिनि, असांखे कुझु न मिलियो। असांजे करे मजबूर थी अची हिते हड़ताल कई अथसीं। जीअं त असांजो ॻोठ शरफुद्दीन जलपाणी ऐं रसूलाबाद जलपाणी ॿई ॻोठ जेके आहिनि असांजा हिन वक़्त ताईं का बि वायर न थी आहे। असांजा जेके घर टही विया आहिनि, माल मरी वियो आहे। असांजो ॿार हिन वक़्तु असांजा नंढड़ा ॿार बीमार आहिनि। हिन वक़्तु न डॉक्टर आया आहिनि, न कोई बि न आयो आहे। आफ्ताब खान गोपांग जेको असांजे हिन UC जो चेयरमैन आहे, आफ्ताब खान गोपांग जेको आहे वाइस चेयरमैन आहे, ऐं आशिक़ हुसैन भट्टी जो पुटु आहे जेको मोहम्मद हुसैन भट्टी। हिन महिल त इहे पाड़े जा माण्हू आहिनि, उहे बि असां वटि न आया आहिनि त सार संभाल लहण जे लाइ त जा हिननि जो छा नुक़सानु थियो आहे छा न थियो आहे। कैमरामैन एजाज़ जलपाणी सां गॾु अंसार जलपाणी, KTN न्यूज़ सिजावल जुणे जो।